अगर इन शहीद नसरुल्ला गडानी जे कातलनि जा पेरा खया वञनि त मां यकीनन चई सघां थो त हिन जा पेरा SP ऑफिस घोटकी ताईं ज़रूरु वेंदा। छो जो हिन शहीद नसरुल्ला गडानी SP घोटकी खे पंहिंजी औकात यादि ॾियाराई हुई। अवाम जो नौकर आहे, नौकर थी रहो। पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे छॾियो त मुंहिंजे वञण खां बाद ही सिंधी क़ौम, मुंहिंजे ज़िले जा माण्हू, मुंहिंजी सिंध जा माण्हू मुंहिंजे लाश खे ॾिसी करे, मुंहिंजे जिस्म में गोलियुनि लॻल लाश खे ॾिसी करे शायदि हू जागी पवनि, हुननि जी निंड बेदार थी वञे ऐं हू पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाइणु शुरू करे ॾियनि। जेकॾहिं शहीद नसरुल्ला गडानी हिननि माफ़ियाज़ खां भत्ता वठे हा त शहीद नसरुल्ला गडानी महीने जा करोड़े रुपया खणी सघे पियो। छो जो हिन शहीद नसरुल्ला गडानी हर उन भोतार, जागीरदार, ब्यूरोक्रेट्स, हर करप्ट माण्हूअ जे गिरेबान में हथ विझी करे हुननि खे ललकार ॾेई करे पंहिंजी औकात यादि ॾियाराए पियो। जेकॾहिं सिंधी क़ौम इन शहीद नसरुल्ला गडानी जे खून जो इंसाफ़ हुन जे वारसनि खे वठी ॾिए थी त ज़रूरु मुस्तक़बिल में ही हिकु शहीद नसरुल्ला गडानी आहे, अहिड़ा सवें ॿिया पैदा थींदा। जेकॾहिं हिन जे खून सां इंसाफ़ न थियो त को बि मुस्तक़बिल में न ईंदो। बहितर आहे, भलो आहे तव्हां ग़ुलामी वारी, ज़लाल पारी, बेइज़ती वारी ज़िंदगी गुज़ारियो। उनखां भलो आहे त तव्हां पंहिंजो सर मथे खणी करे उन्हनि साम्राजनि खां सवाल करियो, पंहिंजे हक़नि जो मुतालबो करियो। शहीद नसरुल्ला गडानी पंहिंजे बचड़नि खे यतीम करे वियो सिंधी क़ौम लाइ। हिन क़ौम लाइ उहा क़ौम साॻी उन जे वञण खां बाद साॻी उन ग़ुलामी वारी, ज़लाल पारी ज़िंदगी गुज़ारे त हुन शहीद जो लाश, हुन शहीद जो खून रायगान हलियो वेंदो। हिन शहीद नसरुल्ला गडानी जी महिनतूं, जफ़ाकशियूं रायगान न थियणु ॾियो। उथो निकिरो ॿाहिरि ऐं उन जे इंसाफ़ लाइ कोर्ट जो दर खड़कायो, रोड ब्लॉक कयो, जेसि ताईं हुनखे इंसाफ़ नथो मिले। अस्सलाम वालेकुम ख़वातीन व हज़रात। नाज़रीन गिरामी, मीरपुर माथेले जे अंदरि शहीद नसरुल्ला गडानी जेको हज़ारनि सालनि खां बाद अहिड़ा जोधा जवान सिंध जे अंदरि जनम वठंदा आहिनि। मीरपुर माथेले जे अंदरि शहीद नसरुल्ला गडानी उन्हनि जे लाइ आवाज़ हमेशह बुलंद कंदो रहियो। उन्हनि मज़लूम क़ौम, सिंधी क़ौम जेके वीचारा मोगा, अणपढ़िया, जंहिंखे पंहिंजे शऊर, पंहिंजे हक़नि जी नॉलेज न हुई, पंहिंजे हक़नि खां महरूम हूंदा हुया, उन्हनि खे शहीद नसरुल्ला गडानी हक़ वठी ॾिना। ऐं उनखां अलावा हिन उन्हनि सुतल क़ौम जेका ज़िंदह लाश आहिनि उन्हनि खे जाॻाइण जी पूरी कोशिशि कई। पर ॾाढे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जीअं शहीद नसरुल्ला गडानी आहे, इन जहिड़ा खोड़ निडर सहाफ़ी जेके उन्हनि सुतल क़ौम, मुर्दार क़ौम जेके सिर्फ़ु ज़ाहिरी तौर ते ज़िंदा आहिनि पर उहे पैदाइशी मौल आहिनि, उन्हनि जे जिस्म में ख़ाली सिर्फ़ु साहु पियल आहे, उन क़ौम लाइ हुन पंहिंजी क़ुर्बानियूं, पंहिंजो जान जो नज़रानो पेश करे छॾियो। ऐं उनखां अलावा हुन पंहिंजी औलाद खे यतीम करे छॾियो हिन सिंधी क़ौम जे लाइ। हुन सिंधी क़ौम जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं उहे सभु अवाम जे आॾो आहिनि। हुन सोशल मीडिया ते MPA, MNA, सरदारी निज़ाम, भोतारी निज़ाम, जेके साम्राज्य हिन दौर जा ब्यूरोक्रेट्स, जेके बि सियासतदान करप्ट हुया ऐं उन अवाम खे, मज़लूम अवाम खे हक़ न पिया ॾियनि त उन्हनि जे गिरेबान में हथु विझी न पियो ॾिसे त हुनजी केतिरी औकात आहे, हू केतिरी वॾी हस्ती आहे या न आहे, छा आहे छा न आहे। हुन पंहिंजे हक़नि जो ऐं पंहिंजे मज़लूम क़ौम जो आवाज़ बणिजी करे हुननि जे गिरेबाननि में हथु विझी, हुननि जे ॻिचनि में हथु विझी, हुननि जे हक़नि जो निवालो हुननि जे मुंहं मां कढी करे उन ग़रीब अवाम खे हक़ वठी ॾिना। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जे अंदरि सरदारी निज़ाम, भोतारी निज़ाम 99% अहिड़ो निज़ाम आहे जेके हू न पिया ॾिसी सघनि भोतार वॾेरा त को उन्हनि जे आॾो सर खणी करे हुननि खां सवाल करे या हुननि खे ललकार ॾे। ललकार ॾियण जी औकात, जुरत हर इंसान जे अंदरि न हूंदी। पर अफ़सोस सां चवणो थो पवे जेकॾहिं के अहिड़ा जोधा जवान पैदा थियनि था ऐं फ्रंट लाइन ते, फ्रंट पेज ते पहुचनि था, उनखां बाद हुननि जो सर कलम कयो थो वञे उन ज़िंदा लाश क़ौम जे आॾो, हू ॾेखारण लाइ त ज़िंदा लाश क़ौम तव्हां कुझु नथा करे सघो, ही सिस्टम
ही जेको भी आहे हुननि जे अंडर में आहे ऐं पाकिस्तान जी अफ़सोस सां चवणो थो पए अफ़सोस सां त पाकिस्तान जी हुकूमत नाअहल करप्ट ऐं वॾे में वॾी माफ़िया पीपल्स पार्टी इन जी ज़िम्मेदार आहे, हिन जे खून जी ज़िम्मेदार पीपल्स पार्टी आहे। हू जेके भोतार वॾेरा जागीरदार जेके पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था हू उन्हनि खां कॾहिं बि डिॼण जो नालो बि हुन न सोचियो हुयो त हिननि भोतारनि खां मां डिॼंदुमि, ऐं ईअं ई थियो। तव्हां सभिनी जे आॾो आहे, का लिकियल छुपल ॻाल्हि न आहे। नसरुल्ला गडाणी जेको चाहे पियो उन जे पैगाम खे अॻिते वधाइणु, अगरि हिन वक़्तु बि हाणे बि अगरि ही सिंधी क़ौम शहीद नसरुल्ला गडाणी जे लाइ न उथी ऐं उन्हनि जागीरदार भोतारनि वॾेरनि जी गिरेबान में हथु न विधो त मां नथो सम्झां त मुस्तक़बिल में को बि अहिड़ो इन्हनि ज़िंदा लाशनि लाइ कोई आवाज़ उथारींदो, को ज़िंदा लाशनि खे को हक़ वठी ॾींदो। ही ज़िंदा लाश सिर्फ़ु पंहिंजो कंधु हेठि करे बीठा आहिनि, हुननि खे पंहिंजो कंधु मथे करण जी इजाज़त नाहे। जेकॾहिं तव्हांजी अहिड़ी ज़लालत वारी ज़िंदगी आहे जेका चमचागिरी ऐं चापलूसी में तव्हां इहा कंधु हेठि करे गुज़ारणु था चाहियो त अहिड़ी ज़िंदगी खां भलो आहे, हज़ार गुना बहितर आहे त तव्हां कंधु मथे खणी करे उन्हनि खे ललकार ॾेई करे पंहिंजा हक़ हुननि जे गिरेबान में हथु विझी करे तव्हां पंहिंजा हक़ हुननि खां वठो। जेकॾहिं तव्हां नथा वठी सघो त उन खां भलो आहे त तव्हां शहीद थी वञो, तव्हां हिन पंहिंजी ग़ुलामी वारी ज़िंदगी खे ख़तमु करे पंहिंजे मान मर्तबे वारी पंहिंजी जवानप वारी ज़िंदगी उहा गुज़ारियो।